जंहिंजो को तिदारक कोन्हे को। अॼु वरी असांजे घर जे मथां हिननि हमिलो कयो आहे, जेके ज़ख़्मी तव्हां पाण ॾिठा। क्रिमिनल माण्हुनि सां वास्तो आहे हिननि जो। ऐं इहे जेके दहशतगर्द आहिनि ऐं सरेआम घुमंदा था वतन पिया शहर में। मुंहिंजो स्पेयर पार्ट दुकान आहे उहो बंदि करायो अथनि ऐं गरी रिश्वत वठी करे हिननि खे आज़ादु कयो आहे। SHO ऐं को एक्शन नथो खणे। हिनमहिल हालां थिया असां थाणे ते वियासीं त हिकिड़ो सिपाही वेठो हो, का नफ़री कान्हे का, ऐं इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॻु में बि विड़िया असांजे ॿार क़ुर खणी आया थाणे ते, को बि पुलिस एक्शन न खयो। वरी अॼु आया 5-8 ॼणा हुया, 8 ॼणा घर में गिरी करे गले ते असांजे धक हयां अथनि। मुंहिंजे भाउ खे, मूंखे ऐं असांजे माइनि खे धक हयां अथनि। बाक़ाइदे थाणे ते वियासीं, पुलिस ई कोन्हे। असां पताऊं तव्हां असांजो असां इंसाफ़ कयो वञे, पुलिस वारनि खे गिरफ़्तार करे हुननि खे कानून में आणियो। ऐं असांखे हींअर बि ख़तरो आहे, असां विढ़ंदा वरी ॿीहर मारींदा, विढ़ंदा। असां सां को इंसाफ़ कयो।